وہ ॾिहाड़ो याद कर मुस्लमान, अल्लाह जो कुरान शाहिद आ, रसूलुल्लाह जो हदीसूं शाहिद आहिनि। जे ॾिहाड़े ते यौम ला ज़िल, को बि पाछो न हूंदो। उन ॾिहाड़े ते जॾहिं सिज मथो अची वेंदो ऐं ही मिटीअ जे बजाए ज़मीन ट्रामे जी हूंदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ट्रामो जल्दी तपंदो आहे ऐं देर सां ठरंदो आहे ऐं घणो तपंदो आहे। इन जे करे देगियूं ट्रामे मझां ठाहींदा आहिनि, जंहिंमें चांवर रधबा आहिनि। चांवर रधे देग में रखो, सॼो ॾींहुं पिया हूंदा त बि ठरंदा न आहिनि देग जे अंदरि। छाजे करे त ट्रामे जी ख़ुशूसियत आहे त उहो वधीक तपंदो ऐं वधीक गरम थींदो आहे। प्यारा दोस्तो, वरी माण्हू जॾहिं गॾिबा आहिनि न पाण में त गर्मी वधी वेंदी आहे। सियारे में तव्हां कोठे हिकिड़े में 50 माण्हू गॾु थियनि त उन कोठे में गर्मी थी वेंदी। माण्हुनि जे जिस्म जी बि तपश ऐं गर्मी हूंदी आहे। हितों सिज जी गर्मी, हेठों ज़मीन तपंदी, हेॾो माण्हुनि जी गर्मी हूंदी। वो मंज़र जेॾी महिल हदीसूं पढ़जनि थियूं त लिंग ॾकनि था। रब शर बाज करे, रब शर रहम करे असांजे हाल ते। यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस, माण्हू ईअं भुॼंदा, ईअं टिचकंदा जीअं मच्छर तव्हां ॾिठा आहिनि राति जो ॾींहं जे चौधारी, बत्ती जे चौधारी मच्छर पचंदा आहिनि, पजरंदा आहिनि, पर सड़ी वेंदा, टंगूं सड़ी वेंदियूं। उन बाहि जे चौधारी जीअं मच्छर भुॼंदा आहिनि पिया। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े में इंसान ईअं हूंदा जे शमअ जे चौधारी मच्छर भुॼंदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ये जबल ॾिसो था न, ये जबल एॾी त रब जी बेनियाज़ी जी हवा घुलंदी जो जबल ईअं उॾामंदा जीअं पिंजल कपह जा ढेरा हवा में उॾामंदा। सितारा छणी पवंदा, बेनूर थी किरी पवंदा, समुंडनि खे बाहि लॻी वेंदी। पुट बाहि लॻंदी आहे त पाणी विझी उझाए पियो आहे, बाहि लॻे त पाणी विझी उझाए पियो आहे। पर जॾहिं रब जी ज़ात ॾमिर पई त समुंडनि जे पाणियुनि खे बाहि लॻी वेंदी। पाणी बाहि जीअं पेट्रोल पाणी आहे न, जीअं उहो उनखे बाहि ॾेखारबी आहे त भड़का करे उथंदी आहे, तीअं समुंडनि जे पाणियुनि खे बाहि लॻी वेंदी। तपश ऐं गर्मी में हर इंसान परेशान हूंदो, पघर बदन मां टिमंदो। उन ॾिहाड़े ते मदीने वारे साईं फरमायो त को बि छप्पर छांव न हूंदो, को सायो न हूंदो, को अझो न हूंदो, का लिकण जी जाइ न हूंदी। माण्हू भुॼंदा, पचंदा, पजरंदा पघर में। कंहिंखे पघर पिनियुनि ते अची पवंदो, कंहिंखे गोॾनि ते पघर पवंदो, कंहिंखे सीने ते पघर अची वेंदो, कंहिंखे वात ते लगाम वांगुरु वात ताईं पघर पहुची वेंदो। उन हैबतनाक ॾिहाड़े जे अंदर, उन दर्दनाक ॾिहाड़े जे अंदर अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त इंसान परेशान हूंदा। कंहिंखे का वाहर वसीलो नज़र न ईंदो, हर को माण्हू पंहिंजी में लॻी वेंदो। जीजल मां चवंदी, जीजल मां चवंदी त मुंहिंजो थञ प्याक बच्चो हुजे, उनखे पेरनि जे हेठों रखां, पंहिंजा पेर बचाए। जेॾी महिल ज़मीन तपंदी त जीजल मां जंहिंखे पंहिंजे बच्चे सां केॾो प्यार हूंदो आहे, अम्मा खे पंहिंजे बच्चे सां केॾी शफ़क़त हूंदी आहे, पर ओॾी महिल जीजल मां पंहिंजे सिर बचाइण जे लाइ चवंदी त पंहिंजे बच्चे खे पेरनि जे हेठों लताड़ियां, पेर उन्हे ते रखे वेहां, बच्चो सड़े त पियो सड़े पर मुंहिंजो सिर बची वियो। यौम यफिरुल मरउ मिन अखीह, भाउ भाउ खां भॼी वेंदो, पीउ पुट खां बेज़ार थी वेंदो, माउ धीउ खां बेज़ार थी वेंदी, यार यार खां धार थी वेंदो, दोस्त दोस्त जो वेरी बणिजी वेंदो। को न रड़ ॿुधंदो, को न कंहिंजी दाह ॿुधंदो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कंदो, रब फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे?
ॿुधायो जवाब ॾियो कंहिंजी बादशाही आहे। सभु चुप थी वेंदा, कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न थींदी, कंहिंखे लफ़्ज़ पुछण जी हिम्मत न थी सघंदी। पोइ रब पंहिंजो पाण खे पाण जवाब ॾींदो त लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु वाहिद क़हार रब जी हुकूमत आहे। ए दुनिया जा जाबिरो, ए सरकशो, ए वॾाई करण वारो, ए मूं रब जे हुकमनि खे पेरनि जे हेठों लताड़न वारो, ए मुंहिंजे हुकमनि जी भञकड़ी करण वारो, अॼु मूं वाहिदुल क़हार जी हुकूमत आहे। पुट इहो ॾियारो ईंदो, ॻाल्हायो, इहो ॾियारो ईंदो जेकॾहिं के माण्हू खे क़यामत जे दिहाड़े ते ईमान न आहे त उहो मोमिन बि न आहे, इहो मुस्लमान न आहे। ईमान जा जुज़ आहिनि, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर। क़यामत जे दिहाड़े ते ईमान आणणु ईमान जो जुज़ आहे। जेकॾहिं इन दिहाड़े खे नथो मञे उहो मोमिन बि न आहे। प्यारा दोस्तो, उन दिहाड़े ते अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शान जो अर्श 8 मलाइक खणी ईंदा। 8 मलाइक ईंदा, अल्लाह जो अर्श मैदाने महशर में आंदो वेंदो। उन जो छांव ऐं सायो थींदो, अल्लाह जे अर्श जो सायो थींदो। उहो ख़ुदा जो अर्श ऐं ख़ुदा जी कुर्सी ख़बर अथई केॾी वॾी आहे? क़ुरान तो फरमाए त वसिया कुर्सीयुहु समावात वल अर्द। अल्लाह जी कुर्सी ज़मीन ऐं आसमाननि खां वधीक कुशादी आहे। ये ज़मीन ऐं आसमान केॾा कुशादा आहिनि, पर अल्लाह जी कुर्सी इन 7 आसमाननि खां 7 ज़मीनुनि खां रब जी कुर्सी अञा वधीक कुशादी आहे। उहा कुर्सी जे अर्श ते रखबी, उहो अंदाज़ो लॻाए त अर्श केॾो कुशादो हूंदो। रब्बुल आलमीन जो अर्श महशर जे मैदान में आंदो वेंदो। पोइ उन अर्श जो थधड़ो सायो थींदो। जीअं तो शामियानो लॻायो आहे, शामियानो लॻायो आहे छांव जे लाइ, ही त कपिड़े जो ठहियल आहे, पर जॾहिं मालिकुल मुल्क रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु जो अर्श ईंदो, उनजी थधड़ी छांव थींदी। हर कंहिंजी तमन्ना थींदी ए काश जे इन अर्श जो सायो असांखे मिले, ए काश जे इन थधी छांव में असांखे वेहण नसीब थिए। सही 50,000 साल हिकिड़ो ॾिहाड़ो उभ पेरो सो बि बीहणो आहे। ॻाल्हि सम्झो था? ॾुख जी हिकिड़ी घड़ी बि ॾुखी हूंदी आहे। चवंदा आहिनि को सूर थी पवंदो आहे, चवंदा अदा राति मुंहिंजी जबल जेॾी थी कटी आहे, ईअं चवंदा आहिनि। सूर वारी राति, सूर वारी घड़ी, हिकिड़ी घड़ी बि जबल जेॾी नज़र ईंदी आहे। पर जेको 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो, उहो केॾो वॾो ॾिहाड़ो हूंदो। हर को चाहींदो त जेकॾहिं असांखे इन अर्श जे साये में वेहण नसीब थिए। हर कंहिंजी तमन्ना थींदी इन अर्श जो सायो असांखे नसीब थिए। मुझे सुहिणे लजपाल नबी फरमायो त हा, मुंहिंजी उम्मत में 7 माण्हू अहिड़ा हूंदा जिन खे अर्श जो पाछो रब नसीब कंदो। नची सुभान अल्लाह, या न ठारी वञा। 7 क़िस्मनि जा माण्हू हूंदा, 7 क़िस्मनि जा माण्हू हूंदा जिन खे क़यामत जे ॾिहाड़े में ख़ुदा जे अर्श जे हेठां विहारियो वेंदो। रब करे शरासी उन्हनि में शामिल हुजऊं। ही फज़ल आगरे वारी जमायत, हिन महफ़िल में अचण वारा रब करे सभई चल अर्श जे साये में हुजऊं। ऐं पोइ जॾहिं सायो मिलंदो न त पोइ उते बीहणो न पवंदो, उते वरी नूर जा रब नूर जूं कुर्सियूं लॻाईंदा। न चई सुभान अल्लाह। नूर जूं कुर्सियूं लॻंदियूं, उन्हनि ते हीरा ऐं मोती जड़ियल हूंदा, लाल ऐं जवाहर जड़ियल उहे कुर्सियूं लॻायूं वेंदियूं।
حکم تھیندو تو مجھے انہن بانن کے انہیں عرش جی چھاو میں انہیں کرسن دے ویائی تو یہ 50,000 سال جو دیہاڑو آبے صاحب 50,000 سال جو دیہاڑو جنہیں عرش جے سائے میں اندہ نا انہن کے یہ نظر اندو جنہوں ٹے پاری جی نماز پڑھی کون سمجھو ہے ہاں اللہ جی مرضی ہے نا حضور علیہ السلام معراج تے ویا 18 سال پر موٹی آیا تو وڻ جو پن چريو پي وڻ جي ٽاري چري پي کڑو در جو وہ کھڑڪيو پي ہتے زمانے جي رفتار رڪجي وئي هتے زمانے کي رب ڪشادو ڪري ڇڏي حضور ويا 14 طبقن جا سير ڪري آيا موٽي آيا جڏهن واپس آيا تو زمانے جي رفتار اتاں وري شروع ٿي گل سمجھو عرش معلا وارن جے لائے رب کریم زمانے کے سکیڑے سوڑو کرے چھڑے جے سائے میں ہوں باہر جے دھپ میں کاڑھے میں ہوندا انہن جے لا ہوندو 50,000 سال جو ڈیاڑو پر ہنن کے یہ نظر ایندو جڑو 4 رکعت نماز فرض ٹے پاری جو پڑھی 4 رکعت میں گھڑو ٹائم لگندو 10 منٹ 5 منٹ 7 منٹ لگن یہ 50,000 سال یہ گزری رب کرے چل اسا سبنی کے یا بھلائی نصیب چاہو تھا سایو ملے انہیں دیہاڑے تے سایو کھپے کہیں کے کھپے ہتھ متھے گھنو عرش جو سایو کھپے ہاں 7 قسمن جا مانو ہوندا جن کے عرش مولا جو سایو ملے نور جا منبر ملندا مدینے والے سائیں فرمایو سباتن یذلہم اللہ فی ذلہ یوم لا ذل الا ذلہ قیامت جے دیہاڑے میں جڏهن ٻيو کو سایو نہ ہوندو 7 قسمن جے ماڻهن کي رب کریم پنجو سایو نصیب فرمائيندو امام عادل وشاب نشأ في عبادت اللہ پہریوں وہ مانو جيڪو عدل کرن وارو عدل وارو حاکم عدل وارے فیصلے کرن وارو انصاف کرن وارو مانو قیامت جے ڏیاڑے میں عرش جے سائے جے ہیٹھاں ہوندو امام عادل وقت جو حاکم عدل تھو کرے عرش جے سائے میں ہوندو فیصلے دے امین مقرر تھیو عدل تھو کرے عرش جے سائے میں ہوندو بن سالن وارو بن جے وچ میں عدل تھو کرے قیامت جے دیاڑے میں عرش جے سائے میں ہوندو پٹن وارو بچن وارو سبنی بچن سا ہک جڑو سلوک کرے تو ہک جڑو برتا کرے تو قیامت جے دیاڑے میں عرش جے سائے میں ہوندو استادن جو شاگردن کے پڑھائے تو انہن کے سکھت جے تو انہن سا عدل انصاف ہک جڑائی کرے تو یہ استاد یہ ماسٹر یہ قیامت جے دیہاڑے میں عرش جے سائے میں ہوندو بمانو بڑی پیا ٹرین وٹایا آدھا سا جی گال بدھ سا جو فیصلو کر وہ انہیں میں ریاض نہ کرے رکھت نہ کرے کنجی طرفداری نہ کرے گال بنی دھرین جی بدھی بنی جے بارے میں حق جی گال کرے ڈوہی کے چوے تو ڈوہی آئی بے ڈوہے کے چوے تو بے ڈوہی پنجے کا مفاد نہ دسے پنجو ڈوہی ہوجے تب انہیں پنجے کے حق چوے کیا مجھے دیارے میں یہ شخص بھی عرش مولا جے سائے جے ہٹاؤں دو سندھی میں چوندہ راشا خاشا فیصلو ہلندو نا وہ وری اتوں وری ہکڑے بن کے باہ میں ہتھ وٹھی اندر وٹھی ویندا کوٹھڑی میں اندر ونی انہیں تا سس پوس کردا وہ موٹی دے فیصلو یا سس پوس جاتی ہے گال تو عدل کرنوا فیصلو وڈیرا ثابت کرنوا تے سدھو فیصلو کرنا
अब्दुल न कई राशा काशा कई तो सुभाणे क़यामत जे मैदान में 50,000 साल तोखे इन गर्मी में इन निडहण उस में जलनो ई सड़नो पवंदो। पोते सॾु कजाए जन जे सां राशा काशा कई हुई न उन्हनि खे चइजे त अचे तुंहिंजी मदद कनि। क़ुर जो फरमाए त सभु को हिक ॿिए खां बेज़ार थी वेंदो, को कंहिंजी रड़ दाह न ॿुधंदो, को कंहिंजी मदद न कंदो। पोइ इहे कम कोन ईंदई जंहिंजी अॼु रख रखाव थो करी। हक़ कर, अदल कर, इंसाफ़ कर, रब करीम तोखे अर्श जो सायो अता फरमाई छॾी। ॻाल्हि सम्झ में आई? हिकिड़ो माण्हू हुजे मुंहिंजे सोणे हबीब जी ख़िदमत में वेठो हो, मदीने वारे साईं जी। हाय हाय रब शल मदीने वारे जो दीदार नसीब। मुंहिंजे सोणे हबीब जी महफ़िल में वेठो आहे। हिकिड़ो ॿारड़ो आयो, उन ॿारड़े खे चुमी ॾेई ऐं पासे सां विहारे छॾियो। वरी ॿियो ॿारड़ो आयो, उनखे चुमी ॾेई ऐं झोली में विहारियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पुछो त हे ॿार केरु आहे, हो केरु आहे? चई हो मुंहिंजो पुटु आहे, हे मुंहिंजो पुटु आहे। पोइ भला हिन खे चुमी ॾिनई, झोली में विहारी, हुनखे वरी परते विहारी। कोन सम्झो? साईं जहाननि जा सरदार आहिनि, उम्मत जा अॻुवान आहिनि, उम्मत खे सेखारण जे लाइ आया आहिनि। नंढड़ी ॻाल्हि हुई न, पर महबूबन करीमन उन जे लाइ उनखे तंबीह फरमाई। हुन वरी हीअं कयो जो उहो जेको परते विहारी हुई न ॿारड़ो, उनखे वठी वरी चुमी ॾिनईसि, वरी ॿिए गोॾे ते उनखे विहारी। हिकिड़े गोॾे ते हुन बचड़े खे, ॿिए गोॾे ते ॿिए खे विहारी। मदीने वारे साईं फरमाइस अल आन अनसफ़्त, हाणे तो इंसाफ़ कयो। सुभान अल्लाह, हाणे इंसाफ़ कयो। सुभान अल्लाह। कोन सम्झी? हाँ, असहाबी ज़गोरो आयो, नालो हो असहाबी जो नुअमान। चई या रसूल अल्लाह, हे मुंहिंजो घोड़ो आहे, पंहिंजे पुट बशीर खे थो ॾियां। यानी बशीर असहाबी जो नालो बशीर ऐं उनजे पुट जो नालो हो नुअमान। बशीर हुजूर जी ख़िदमत में आयो, या रसूल अल्लाह ही मुंहिंजो घोड़ो आहे जेको पंहिंजे पुट नुअमान खे थो ॾियां, तव्हां हिन ते शाहिद थियो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त भला इन नुअमान खां सवाइ ॿिया पुट बि आहिनि तो वटि? ॿिया बि पाण फरमाए जेको हिन खे घोड़ो ॾीं थो सो ॿियनि पुटनि खे बि ओड़ो ओड़ो सभिनी खे ॾीं थो? नुअमान जी जेका माउ आहे उन जे भंडड़ी मचाई आहे त इहो घोड़ो मुंहिंजे हिन पुट खे ॾे। ॻाल्हि सम्झो था न? सुभान अल्लाह। अॼु बि आहिनि पर उथे वक़्त में बि इहे ॻाल्हियूं हुयूं। ज़ाल जे भंडड़ी मचाए त हीअ बनी त मेरे पुट को इनको लिख दे, ए खाता मेरे पुट हिंदे हवाले कर। हाणे हे वीचारो कुछ ही नथो सघे, जे ता पुछूं त पटजन जी मुछूं। अल्लाह साईं उन्हनि मोमिनियाणियुनि खे बि चल हिदायत ॾिए। जे ॿ ज़ालूं अथसि, हिकिड़ी शादी अथसि, वरी ॿी जे कयईं त पहिरीं ज़ाल खे बि सखर जी टिकेट वठाईंदो, उन ॿारनि खे वरी उहो कोटड़ी ते पाए छॾींदो। असहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, मुंहिंजी घरवारी मूंखे चयो आहे त इहो घोड़ो मुंहिंजे पुट हिन नुअमान खे ॾे, पर तूं ॾींदे फिरी न वञी हलियो ॻाल्हि तां, हुज़ूर खे शाहिद कर, हुज़ूर जे अॻियां इहो ऐलान कर। सोसी हाणे मां आयो आहियां, तव्हां शाहिद थिजो, हे जेको पुट आहे, हे जेको मुंहिंजो घोड़ो आहे सो पंहिंजे पुट नुअमान खे ॾियां। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त ख़बरदार, जेकॾहिं हिकिड़े पुट खे घोड़ो ॾीं थो त सभिनी पुटनि खे हिकु जहिड़ो घोड़ो ॾे। जे हिकिड़े खे ॾीं थो
ॿियनि खे महरूम करी थो त इहो ज़ुल्म आहे। अल्लाह जो नबी कॾहिं बि ज़ुल्म जे फ़ैसिले ते नबी शाहिद न थींदो। मां मोहम्मद करीम तुंहिंजे इन ग़लत फ़ैसिले जो शाहिद कॾहिं बि न थींदुसि जो तूं हिकिड़े खे ॾींहुं ॿियनि खे महरूम बनाए छॾी। अल्लाह जो नबी अदुल सेखारण आयो आहे, ज़ुल्म सेखारण न आयो। सुभान अल्लाह। सम्झो साईं फरमाइनि था जेको अदुल करे न हिक जहिड़ाई करे क़यामत जे ॾिहाड़े में इहो अर्श मुअल्ला जे साई। जंहिंसां तोखे रब करीम जल शानू जंहिंसे तुंहिंजे अॻवाणी ॾिनी आहे, जंहिंजी तोखे रब करीम हुकूमत ॾिनी आहे, जंहिंजे मथूं तोखे सरपरस्त बनायो आहे, पंहिंजे मातहतनि सां कर, इंसाफ कर, हिक जहिड़ाई कर, रवादारी कर, बराबरी कर। क़यामत जे ॾिहाड़े में रब तोखे पंहिंजे अर्श जे साए में विहारे। पहिरियों ऐं ॿियो वशाबुन नशअ फी इबादतिल्लाहि ताला, वो माण्हू जवानी जे वक़्त में ते मोट अल्लाह जे दर ते माफ़ी वठी अमल कंदो आहे। क़यामत जे ॾिहाड़े में इहो नौजवान अर्श मुअल्ला जे साये जे हेठां हूंदो। सुभान अल्लाह। जवानी जे वक़्त में मोट करे छो? जवानी में ताक़त आहे, कुवत आहे, हशमत आहे, सलाहियतूं आहिनि। माण्हू जेको कुझु करे त करे सघे थो। उन वक़्त में पाण खे बुराई खां रोके, उन वक़्त में पाण खे गुनाहनि खां बचाए, जवानी जे वक़्त में रब जे दर ते मोट करे। मदीने वारे साईं फरमायो अशाबु ताइब हबीबुल्लाह, जवानी जे वक़्त में तौबा ताइब थियण वारो अल्लाह जो दोस्त हूंदो आहे। बाक़ी पोड़ो थी वियो ऐं ॾंद भॼी वियसि, लकड़ी हथ में, झूड़ थी वियो, अञा बि नथो मोट करे त इनखे मोचण जी ख़ुशी कोन सम्झो। हा वरी छा कंदई, हिन त ॾाढ़ी कई आला से ख़ुशि करे ॿिया वरी कारी था कनि। ॾाढ़ी भली कजे, कारी न कजे। कुराड़प खे लिकाइण जे लाइ हाणे जवान बणजण जी कोशिशि थो करे। शादी कई ॾाढ़ी खे डांबर मखे, शादी कई 2-3 ॾींहंनि खां पोइ लही वियो। घर जो पहुतो त साल पई पुछे त मामा तूं आई हो किथे आहे? मामा बि मैं आहियां त ओ बि मैं आहियां। ॻाल्हि सम्झो था? पीड़ी थी वई, कुराड़त थी वई, अञा अल्लाह जे दर ते मोटे नथो, ख़ुदा खां माफ़ी नथो वठे, तौबा नथो करे। अदी भेण जो अछो मथो थी वियो आहे, अञा निमाज़ नथी पढ़े, अञा ख़ुदा जे दर ते मोट नथी करे। मदीने वारे साईं फरमायो त जंहिं माण्हू जी उमिरि मन बलग उम्रुहु 40 सना, उमिरि 40 साल थी वई, फलम यक़लिबहु अला शर फमसीरुहु इलन नार, 40 सालनि ताईं अञा मोट न कयई, अञा गुनाह थो करे, इन जो ठिकाणो, इन जी जाइ जहन्नम जी बाहि। मां सदको वञा तुंहिंजे मुंहं ॾे। इब्लीस चवंदो आहे मां सदको वञा तुंहिंजे मुंहं ॾे त तूं कॾहिं छोटकारो न हासिल कंदे। इब्लीस ख़ुशि थींदो आहे। इब्लीस मुंहं खे हथ फेराए ख़ुशी जो इज़हार कंदो आहे। ओ मुंहिंजा 40 सालनि जी उमिरि खां टपी हलियो, अञा बि मोट नथो करे, अञा बि रब जे दर ते माफ़ी नथो वठे, त अल्लाह ताला जल शानू खे 3 माण्हुनि जे मथां सख़्तु दमर ऐं कावड़ हूंदो आहे, जो रब जी कावड़ उन्हनि 3 माण्हुनि तां लहंदी न आहे। हिकिड़ो उहो जेको पोढ़ो थी वियो, अञा बि रब जे दर ते मोट नथो करे। ॿियो उहो जेको वाइज़ ॿुधे, तकरीर ॿुधे, ॿुधी उथियो हलियो वञे, अमल न करे, इन ते रब खे सख़्तु दमर ऐं कावड़ ईंदी आहे। टियों उहो माण्हू जेको पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे, इन शख़्स जी अल्लाह जी सख़्तु कावड़ ऐं दमर इन माण्हू जे मथां हूंदो। कर जवानी में इबादत काहिली अच्छी नहीं, सुभान अल्लाह।
کر جوانی میں عبادت کاہلی اچھی نہیں، وقت جب گزر گیا پھر لوٹ کر آتا نہیں، سبحان اللہ، جب بڑھاپا آ گیا پھر بات بن پڑتی نہیں، اے بڑھاپا بھی غنیمت گر جوانی ہو چلی، یہ بڑھاپا بھی نہ ہوگا موت جس دم آ گئی، سبحان اللہ، جے جوانی ہتھن مان نکری وئی تو پنجی پیری جو قدر کر، متاں جو اوچ تو اسرائیل جا ہتھ گچی میں پئجی وڃن، پنجے اچھن وارن جو خیال رکھ، پنجے اچھن وارن جو بھرم رکھ، رب جے در تے موٹی پا عمل صالح کر، رب جے در تے معافی دا گوڑا گاڑ، اے مجھا مالک کریم برابر اردائیوں قیم ڈوہ ٹنگائیوں قیم، مجھا مولا غریب تجھے در تے موٹیو آیا، موٹن کم تجھو بخشن کم مجھے رب جی ذات جو، سبحان اللہ، یہ آئینے میں منہ ڈٹھیں، ڈندڑا بھجی ویا، وار اچھڑا منہ میں جھریوں، گنج منہ میں پئجی ویا، آئینے میں ڈسی چے تو مجھا مولا کڈہیں تے جوانی ہوئی، حسن ہویو، اج سب شے مکو ہتھن میں نکری وئی، مجھا مولا اج مجھے زال بھی مکھاں بیزار تھی وئی، مجھا پٹر مکھاں بیزار تھی ویا، گھر جا بھاتی بیزار تھی ویا، مجھا مولا جے تجھے در تے موٹ کیا تو قبول کندے لے گا، ہائے ہائے، آئینے میں پنجو منہ ڈسی رب کے پچھے مجھا مولا ماں بے فرمانیوں کندے کندے پیری اچھی ویم، ڈندڑا بھجی ویم، مولا جے ہانے تجھے در تے موٹا الے تو قبول کندے الے تو بھی دھکارے چلی دے، بس یہ عرض کرے پیو اکھن میں گوڑا اچھی ویم، غیبی آواز آئیو وَإِذْ تَرَكْتَ تَرَكْنَاكَ وَإِذْ رَجَيْتَ إِلَيْنَا قَبَّلْنَاكَ، او مجھا بانا جنہیں تو چھڑیو ہو تا اساں بھی چھڑیو ہو، جے تو موٹیو ہی تا اساں جو کماں تو کے پنجے در تے قبول کرے، سبحان اللہ، سبحان اللہ، ودا موٹی پا او مجھا پری پیارا رب جے در تے موٹی پا، اج وقت تھی، اج ٹائم تھی، ہن بھلائی محفل میں آیو ہی رب جے در تے موٹی پا، اللہ جے در تے معافی طلب تھی، متا موت اچی ونے تو کچھ نہ پڑجی سگن، ہاں تنجو تو وڈی پلاننگ لگی پئی آ، وڈا منصوبہ ٹھایوں ویٹھو ہی کم کیا، ہی کرنو آ، ہی کرنو آ، ہی کرنو آ، یا منصوبہ بندی لگی پئی آ، ہی زمین وٹھنی آ، ہی دکان وٹھنو آ، یا ہی کھاتو حاصل کرنو آ، پر خبر کون تھی تو تنجی ہر وقت تو کے موت دے ویجھو دی کرے، ابا ہر قدم جے کو گزری تھی نا، ہکڑی گھڑی جکا گزرے تھی تا موت دے دھکیندی تھی، اما چوے تھی مجھو بچو وڈو تھیندو جوان تھیندو، پر امڑ کے یا خبر نہ ہے تو مجھے بچے جی ہر گھڑی زندگی گھٹ جی رہی، ہر گھڑی موت دے ویجھو تھی رہی، ہاں او مجھا پنی پیارا او ڈیاڑو بچی ویندو جنہیں مسجدن میں اعلان تھیندو تا فلاڻو گزاریا، پو توکے تنجو نالو مٹجی ویندو، ہیر چون تا فلاڻو خان، فلاڻو رئیس، فلاڻو سائیں، پر پو تنجو نالو تھیندو میت، پو توکے چھڈیندا جنازو، پو چھڈیندا لاش، ہاں جڑی مل پورے مٹن مائٹن میں اعلان تھی ویندو ادا فلاڻو گزارے ویو، سب بچے گڈ تھیندا ادا جنازو کتے، ادا لاش کتے، کیڑے گھر میں رکھیو آ، ہر کوئی ایندو، حدیث پاک میں چے تو جڑی مل میت جو یہ لاش کھڑی کاندھی ہلندا ہے نا پنجے گھر مجا تو انہیں میت جو روح ملائک آنے انہیں جے چھاتی تے رکھندا ہے، سینے تے رکھندا ہے، ऐं घर जे भातियुनि जा आवाज़ उहो मैयत ॿुधंदो आहे, जेको घर जा भाती रोंदा आहिनि न पिया, पार कढंदा आहिनि, रड़ियूं कंदा आहिनि, उहो मैयत ॿुधंदो आहे। जेॾीमहिल लाश खणी कांधी हलंदा आहिनि, उहो मैयत दाह करे उन जो रूह चवंदो आहे, ओ कांधीअ थोरी देरि तरसो त पंहिंजे बचनि खां आख़िरी मोकलाणी त करे वठां।
ہائے مجھے ذال مکھاں جدا تھی وئی، ہائے مجھا بچہ مکھاں دھار تھی ویا، مجھا گھر بھاتی مکھاں دھار تھی ویا، ہائے مجھو بنیوں پھرجی ویوں، مجھے دولت پھرجی وئی، سون ٹھایم گھر ٹھایم وڈن محنتن سان سب مکھاں ہک گھڑی پھرجی ویا، او کاندھیو تھوڑی دیر ترسو ت سہی پنجے بچن کے آخری بھیرو ڏسي وٺا موڪلاڻي ڪري وٺا۔ اهڙو گھر جا ڀاتي روندا، زال پئی روندي، ابو پيو روندو، اما پئی روندي، ماء چوندي او مجھا جوان پٽ اڄ کاڏي وڇوڙو ڪيون ٿو وڃي، مراں ته ماں مراں، او مجھا پٽڙا جو تو کاڏي جدائي ڪئي آ، جڏي مل پيو چوندو او مجھا جوان پٽ اڄ کاڏي وڇوڙو ڪيون ٿو وڃي، زال چوندي او مجھا ور اڄ مجھو گھر ويران کيون ٿو وڃي، اڄ مونکي رني بڻايون ٿو وڃي، بيواهي بڻايون ٿو وڃي، جڏي مل بچڙا رواندا او مجھا بابا او مجھا ابا مونکي يتيم بڻايون ٿو وڃي، مجھے مٿي تے ہٿ کير پھيرائيندو، بابو چئي ڪنهن کي سڏيندس، او ادا او ڏهاڙو بسان تے اچڻ وارو جنازو جڏي تنجو کجندو ایندئی کل مائٹ ماروڑا، جنازو جڏي تنجو کجندو ایندئی کل مائٹ ماروڑا، سارے وگ کھان ویندے وچھڑی اکیلو تو کے ہلنو او مسافر واٹ ویندڑ تو اٹھی جلدی تیاری کر، چھڈے کونتر ویا ونیوں زمینداریوں کھاتا بنیوں، جے کل پرنیوں سے اج رنیوں، جے کل پرنیوں سے اج رنیوں، حقیقت یاد ساری کر، کل گھوٹ ہویو کل گھوٹ ہویو کل موڑ پہ بدھئی اجو کفن پائے قبر سالا ولہن دے لا ونی رہو، او مجھا پری پیارا کیڑی مرت غور کر، حدیث پاک میں دعا قبر روزانو سڈ کندیا، او فلانا پٹ فلانے جا ماں اوندا ہی جو گھر آیا ہے، پان سا عملن جی بتی کھیوں اچ جائیں، ماں ناگن بلان وچھن جو گھر آیا ہے، پان سا عملن جو تریاک کھڑیوں اچ جائیں، او مجھا پری پیارا ہر ڈیئں میں ہر رات میں تو کے قبر پکارے رہی آ، موت جی منزل ویجھو اچی رہی آ، پر تو ہی تو ڈیوں غفلت دے گند میں خلافت میں پان کے لواڑی رہی ہوئی، او ادا او مجھا مٹھا اج وقت تھئی جے جوان نہیں تے رب جے در تے موٹ، جے پیری اچی وئی تب رب جے در تے موٹ، ادھی بھیڑ اللہ جے در تے موٹ، خدا دی ذات کے راضی کرن واری واٹ یا اے جو وئی چول اللہ پکھی پر دیسی اڑا دا ویٹھایوں اڈانا، او پکھی پر دیسی اڑا ویٹھایوں اڈانا، کرے محل پوری چکی وٹ کے دانا، پکھی پر دیسی اڑا دا ویٹھایوں اڈانا، او پکھی روز کے ونے ماری ماریوں
हंद खाली ॾिठा तूं वथाणा हो काॾे तो जमारू छॾे विया बाणा ओ छॾे विया बाणा पखी परदेसी अड़ादा वेठायूं डाणा काॾे विया बाणा काॾे विया मारूड़ा काॾे वियो अधो काॾे वियो बाबो जेको कुल्हनि ते खणी तोखे घुमाईंदो काॾे वई कुर्बन भरी अम्मा जेका रात ॾींहुं तो ते ओजागा कंदी हुई ओराणा ॾींदी हुई लोलियूं ॾेई सुम्हारींदी हुई बोल तुंहिंजी उहा जीजल अमड़ अॼु काॾे हली वई वसूं त कोन छॾे विया वसूं कोन छॾे विया ओ मुंहिंजा दा सभु वीचारा बेवस थी जग छॾे वञी कबर भेड़ा थिया अॼु सुभाणे तुंहिंजो मुंहिंजो नंबर अचण वारो आहे अल्लाह जे दर ते हाज़िरी थियण वारी आहे ओ अदा बनी कम कोन ईंदई सोन कम कोन ईंदई माल कम कोन ईंदई दौलत कम कोन ईंदई मुंहिंजा दा जे कम ईंदई त मदीने वारो मीर कम ईंदई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वशाबुन नशा फी इबादतिल्लाहि वो नौजवान जेको जवानी जे वक्त में अल्लाह जी इबादत करण शुरू कंदो आहे जवानी जे वक्त में नमाज़ूं पढ़ियईं ज़िक्र कयईं तहज्जुद पढ़ियईं नेकी जे रस्ते ते हलियो तां जो पंहिंजी जवानी नेकी जे कमनि में मल्हाई वरी जे पीरी अची वियसि पीरी पंहिंजी रब जे इबादत में गुज़ारी क़यामत जे ॾियारे में इहो अर्श अज़ीम जे साये जे हेठां हूंदो सुभान अल्लाह ऐं टे नंबर ते वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लक़ुम बिल मसाजिद उहो माण्हू जंहिंजी दिलि मस्जिद सां जुड़ियल आहे सुभान अल्लाह जंहिंजी दिलि मस्जिद सां अटकियल आहे जंहिंजी दिलि मस्जिद सां जंहिंजी मुहबत मस्जिद सां क़यामत जे ॾियारे में इहो बि अर्श अज़ीम जे साये जे हेठां हूंदो सुभान अल्लाह ओ मुजादा जॾहिं बानो मस्जिद में ईंदो आहे मस्जिद में दाख़िल थींदो आहे अल मुमिन फिल मस्जिद कसमक फिल बहरे मदीने वारे साईं फरमायो त मोमिन मस्जिद में ईंदो ईअं महसूस कंदो जीअं मच्छी दरिया में वञी पवे वल मुनाफिक फिल मस्जिद कतैरे फिल कफस मुनाफिक माण्हू मस्जिद में ईंदो ईअं बेकरारी ईअं आंद मांद लॻंदसि जीअं को पखी पिंजरे में फासंदो आहे पखी पिंजरे में बेकरार हूंदो आहे मुनाफिक खे मस्जिद में मज़ो न ईंदो मोमिन बाने खे मस्जिद में राहत ऐं करार ईंदो आहे साईं फरमाइनि था त जंहिं मस्जिद सां दिलि रखी मस्जिद खे आबाद कयईं क़यामत जे ॾियारे में अर्श अज़ीम जे साये जे हेठां हूंदो मदीने शरीफ में बुढ़ड़ी औरत हुई उम्मे महजन नालो हबशिन नस्ल जी औरत हुई उन जो कम इहो हूंदो जो मस्जिद खे वञी बुहारी ॾींदी छा कंदी हुई अञा बि सिंध में ॿाराड़ियुनि में किथे किथे मुल्क आहे त बुढ़ड़ियूं अचे मस्जिद बुहारे ॾींदी माई उम्मे महजन जी आदत हुई जो मस्जिद शरीफ के अचे बुहारो ॾेई वेंदी हुई सुभान अल्लाह हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब सोना आया त मस्जिद खे बुहारी ॾिनल नज़र न आई उम्मे महजन रात वफ़ात करे वई आहे पाण फरमायो मूंखे छो न इतलाह ॾिनो त मां उन जे जनाज़े जी निमाज़ पढ़ां
या रसूल अल्लाह रात जो वगड़ो हुयो असां चयोसीं तव्हांजी निंड आराम कीअं खलल विझूं मुंहिंजा महबूब असां जनाज़ो पढ़ी बुढ़ड़ी खे दफ़न करे आया पाण फरमाईंदा हलो उनजी क़ब्र ते हलो मां मोहम्मद करीम उनजे क़ब्र ते उनजी जनाज़े जी निमाज़ पढ़ंदुसि सुभान अल्लाह जेका मस्जिद जी ख़िदमत करण वारी हुई मदीने वारो साईं पाण उनजे जनाज़े जे लाइ क़ब्र ते आया सिफूं सिधियूं थियूं हबीबन जनाज़े जी नमाज़ पढ़ाई नमाज़ जनाज़ा पढ़ाई हुजूर उन जे क़ब्र ते बीही चवनि था ओ उम्मे महजन क़ब्र में तो भलो अमल कहिड़ो ॾिठो सुभान अल्लाह साहबन चयो वो तो मरी वई वो तो मिट्टी में पई आहे या ॿुधे थी छा पाण में तव्हां खां वधीक या ॿुधे सुभान अल्लाह तव्हां खां वधीक ॿुधे थी साईं फरमाइनि था उनमें महजन ॿुधा सही त क़ब्र में कहिड़ो भलो अमल ॾिठी आवाज़ आयो या रसूल अल्लाह क़ब्र में भलो अमल मस्जिद जी ख़िदमत करणो आहे सुभान अल्लाह मस्जिद जी ख़िदमत ओ मुसलमान मस्जिद खे आबाद कर मस्जिद जे विखूं भरे अच हीअं मस्जिद जे अचींदो न निमाज़ पढ़ण जे लाइ जेका विख खणी थो 10 नेकियुनि जो सवाब मिले 10 गुना बख़्शीदनि सुभान अल्लाह जे दफ़्तर में नेकियूं लिखजनि सौदो सस्तो आहे या महांगो आहे सस्तो सॼो ॾींहुं होटल ते वेठो आहीं छा मिलियो अथई शाम जो वञी ॾिस न वेपारी जो टाइम ट्रेपारी सिजल थो सोमाणी होटल ते जाइ न मिलंदी हाणे इलेक्शन त ख़ैरनि जी थी वई पर भौरी हिन खे मथे में आहे केर चढ़ंदो केर वज़ीर आज़म तोखे जे वज़ीर आज़म केर हुजे तोखे छा मिलंदो तूं पंहिंजी बनी संभाले मस्जिद संभाल कहिड़ो विच जो कहिड़ो हाकिम थियो उहे तो ग़रीबनि जे लाइ केर बि कोन थियो मतां सम्झो वेठो ई त हाणे असांजी लीडर आया आहिनि तो इहे असांखे बोस्ती जा फटका ॿधाईंदा तूं इहो साटन जो नोड़नि ढंगरनि में वेठो हूंदे मुझा पिरी प्यारा केर चढ़ियो केर रथो तूं पंहिंजी कर त को तूं आख़िरत में छोटकारो तोखे चल नसीब थी मुझा पिरी प्यारा त होटलुनि में वेही वक़्तु बर्बाद करी हेॾो बांग थी अचे ऐं तूं वेठो तो टीवी ॾिसी हेॾो अल्लाह जो सॾु थो मिले हय्या अल सलात हय्या अल फलाह अचो निमाज़ ते अचो छोटकारे ते तूं ड्रामे ॾिसण में तूं ख़बरुनि ॿुधण में मशगूल वेठो हुजी त अल्लाह जी ॻाल्हि कहिड़ो जवाब ॾींदे साईं फरमाइनि था वरजुलुन क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद उहो माण्हू जंहिंजी मस्जिद सां दिलि आहे क़यामत जे ॾियारे में अर्श मुअल्ला जे साये जे हेठां वरजुलान तहाबा फिल्लाहि अज़्ज़ व जल्ल इज्तमा अलैहि व तफर्रका अलैहि उहे ब माण्हू जेकी अल्लाह वास्ते हिक ॿिए में मोहब्बत रखनि था इहे गॾु थिया त बि रब जे ख़ातिर जुदा थिया त बि अल्लाह जे ख़ातिर इहे माण्हू बि क़यामत जे ॾियारे में अर्श अज़ीम जे साये जे हेठां हूंदा जंहिंजी हिक ॿिए में ख़ुदा वास्ते मोहब्बत आहे पुट मोहब्बतूं रखबियूं न को मिटी जे करे रखंदो आहे को यारी आहे का दोस्ती आहे को ॾेती लेती आहे को कारोबार आहे या को लह विचड़ कंहिं दुनियावी मामलनि जे करे थींदी आहे पर साईं फरमाइनि था ॿियो को बि मक़सद न हुजेसि अल्लाह वास्ते न ज़ात आहे न ज़मात आहे न ॼाण आहे न सुञाण आहे पर ख़ुदा जो नेक आहे सालिह आहे उन सां मोहब्बत रखे थो क़यामत जे ॾियारे अर्श मुअल्ला जे साये में अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत रखो ख़ुदा वास्ते अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो क़यामत जे ॾियारे में अर्श मुअल्ला जो सायो नसीब वरजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा उहो माण्हू जेको ख़ैरात कयईं पर पंहिंजी ख़ैरात खे लिकायईं एतिरो लिकायईं हत्ता ला तअलम शिमालुहु मा युनफ़िक़ु यमीनुहु सॼे हथ सां ख़ैरात कयईं त खॿे खे ख़बर न पई अहिड़ो लिकाए लिकाए ख़ैरात कयईं क़यामत जे ॾियारे में इहो बि अर्श मुअल्ला जे साये में हूंदो हिकिड़ो त असां ख़ैरात कयूं कोन ख़ैरात
انہیں ڈیئں تے جاوا ہی نہ ہمرا مرے جو بنا ہانے تو مری تو ہانے تو خدا واسطے کچھ دے جیاں تو پیو تو چھا تو دی سر تو جا پیو چھا جا سر جیڑی سے جا تو پیو چھا جا رب دے نالے چمڑی ونے پر دمڑی نہ ونے ایڑا کنجوس مکھن چوس خدا دے نالے تے کو اچے سائل گھرندو کا خیرات گھرندو ہل ہل بابا ہل مچل کونے کو بوتھ چپو کھنی بنائی ارے خدا جی ڈنل ملکیت خدا کے رستے میں دے غریبن کی سنبھال لو کو یتیم بچو ان کے کپڑا وٹھی پارا کہ بیواہ عورت کی سنبھال لو کہ مسکین کی مدد کر کے مسافر کے مانی کھارا کہ غریب کی سار سنبھال لو کہ جی علاج کرائے کہ جی دوا غریب مسکین جی کا مفت میں علاج دوا کرائے رب کریم تو کہ قیامت دے دیاڑے عرش مولا جو سایو نصیب فرمائے چاہیے سائیں فرمائن تھا خیرات کرے پر مانو جے دیکھ ویکھلا نہ تو مانو کے سخی سدن مانو واکھان کرسی واہ فلانو کان سی واہ جو سخی سمجھو تھا مانو جے دیکھ ویکھ جے لائے خیرات کئیں تے اللہ وٹا ہکڑے تر جترو اجر ثواب کون ملندو رب وٹ اوا خیرات قبول پوندی آ جکا اللہ واسطے کرے ہاں بلا حبیبن کریمن کا پوچھوں تو یا رسول اللہ مجھا محبوب بدھایو تو بھلے میں بھلی خیرات کیڑی صحابی پوچھو تو یا رسول اللہ بھلے میں بھلی خیرات کیڑی مدینے والے سائیں فرماؤ تو بھلے میں بھلی خیرات تو پانی کے جے پیار نچے و سبحان اللہ چا پانی پیار بھلی خیرات پانی پیار کتوں کے رستے سا کو نلکو لگ رہا ہے تو واٹڑو آیو ویو پانی پیے سبحان اللہ ہاں کتے خوہ جی ضرورت ہے خوہ کوٹھا پانچے خرچ سا غریبن مسکینن جی سنبھال اللہ یا بھلی خیرات سبحان اللہ بلا پانچے گھر جے اگیاں پانچے لوڑے جے پاسے میں ایکڑو منہڑو ٹھاہے اسے مٹ ٹھاہے وہ مٹ رکھے چند غریب واٹڑو مسافر گرمی جی موسم اچے تھی پئی کو غریب واٹڑو پانی پیے بھلے کا بھلی خیرات کیا سائیں فرمائن تھا تو جیکو مانو کے انیارے پیاسے جگر کے پانی پیارے رجائے تو رب نے جلا جنت لکھی چلی سبحان اللہ پیاسے جگر کے پانی پیارے رجائے تو رب نے جلا بہشت لکھی چلی سبحان اللہ گال سمجھو کہ یہ مانی کھا رہا ہے کہ غریب مسکین کے کو مسافر کو واٹڑو کو پردیسی آئے مانڑی گبو کھارائے سائیں فرمائن تھا تو جیکو کہیں کے مانی تو کھارائے تو مانی کھارائیں دڑ گھر دھنی کے گرہ جے عوض میں حج قبول پیل عمرے قبول پیل جو سوال سبحان اللہ گل سمجھو سائیں تنجو خیال کونو ماں وری تو ٻدھایا مہمان کے مانی کھارائے نا کو مسافر کے واٹڑو کے مانی کھارائے نا تو گرہ جے عوض میں حج قبول پیل عمرے قبول پیل جو ثواب ملے سبحان اللہ سبحان اللہ جن مہمان 20 گرہ مانی جا کھائے تو 20 حج 20 عمرن جو ثواب گھر دھنی کے سو تو سستو آیا مہانگو ہے سائیں دا فرمائن تا ہکڑے غریب کے مانی کھارایو رب 3 جنن کے بخشے چھڑے سبحان اللہ گھرن کے ہکڑو جکو گھر دھنیا جن جو خرچ آ لون پانی اٹو چاور مانی گبو پٹھی آیو جکو یہ گھر دھنی گھر جو مالک انہیں کے رب بخشے چھڑے ऐं ॿियो जेको मानी खणी खाराए थो पाण वॾो त कोन खाराईंदो न ज़रूर छोकिरा ॿाकरा नौकर चाकर उहे खाराईंदा साईं फरमाइनि था उन खाराइण वारे ख़िदमत सर्विस करण वारे खे रब ताला बख़्शे छॾे ऐं टियों उहा अधी भेण जेका गर्मी में वेही मानी पचाए थी महिमान आयो को महलो मेहमान आयो गर्मी आ काड़ो आ हाणे तो माशाअल्लाह ये पंजो गैस बाम जाम थी वई आ पर जे गैस ना है छेणन ते काठियूं आलियूं इन बाहरी बारे थी अखियुनि मां लुड़क वहन था उन दूहे जे करे पघर अची वञे तो इन औरत मानी पचाइण वारी खे अल्लाह ताला बख़्शे माफ़ करे सुभान अल्लाह
पाण त खाऊं था पर अल्हम्दुलिल्लाह रब जी रोज़ी पाण भी खाओ ऐं ॿियनि खे भी खारायो, ग़रीबनि जी संभाल लो। रब करीम जल शानू खे इहो बानो तमामु घणो पसंदि वणियल रब वटि हूंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त असखी हबीबुल्लाह, सखी माण्हू अल्लाह जो दोस्त आहे, वलो कान फासिका, भली खणी कतलो गुनहगार छो न हुजे पर जे सखी आहे त अल्लाह जो दोस्त। अल बखील अदुल्लाह वलो कान आबिदा, बखील अल्लाह जो दुश्मन आहे, भली खणी आबिद ज़ाहिद छो न हुजे। आबिद ज़ाहिद आहे, निमाज़ी, ज़ाकिर, नेकोकार, दुर्वेश आहे, पर जे बखील आहे त अल्लाह जो दुश्मन। कतलो गुनहगार आहे पर जे सखी आहे त अल्लाह जो दोस्त। सुभान अल्लाह। पोइ सखी थींदो या बखील थींदो, ॻाल्हायो। पोइ जाचे ग़रीब मिस्किननि जी संभाल लो। हाँ, घुरण वारनि खे त हर को ॾिए थो न, पर सखावती आहे जो ॻोल्ह जांच कर त कहिड़ो माण्हू ग़रीब आहे, कहिड़ो ज़रूरतमंद आहे, तूं बिना चवण जे हली वञी हुनजी मदद कर। ओड़ो पाड़ो तो गुंगुझा त कोन्हे न, ओड़ो पाड़ो तो गुंगुझो त कोन्हे, तो ख़बर आहे त को फलाणो ग़रीब आहे, फलाणे वटि अॼु अटो कोन्हे, फलाणे वटि अॼु चांवर कोन्हनि, तोखे रब ॾिनो आहे, हली वञी उन ग़रीब खे घर वेचे पहुचाए अच। रब करीम तोखे क़यामत जे ॾियारे अर्श मुअल्ला जे साए में ॾियारे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त लिकी ख़ैरात कयो, अहिड़ी ख़ैरात सॼे सां कयो त खॿे खे ख़बर न पए, लिकी लिकी ख़ैरात। हाय हाय हाय। हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन सब जो रज़ी अल्लाह ताला कंहिंजो बच्चो हो, सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फर्ज़ंद हुयो। तव्हां वाक़ियो ॿुधो आहे त करबला जे सफ़र में इमाम ज़ैनुल आबिदीन बि गॾु हुयो ऐं बीमार हुया। पोइ इहो सफ़र करबला जो करे जेॾीमहिल वापसि मदीने शरीफ़ मोटिया, वापसि मदीने पाक ॾे आया, त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिं पंहिंजो सारो साथ अखियुनि जे साम्हूं लुट बि ॾिठो हुयो, जंहिंजे साम्हूं अदड़े अली असगर खे शहीद कयो वियो हो, जवान अली अकबर कुठो वियो हो, जंहिं पंहिंजे अब्बे जो लाश, पंहिंजे अब्बे जो जसद पाक करबला जी ज़मीन में तड़पंदे ॾिठो हुयो, उहो सोनो ज़ैनुल आबिदीन जॾहिं वापसि मोटी आयो त पूरी ज़िंदगी कॾहिं खिलियो न, पूरी ज़िंदगी हमेशह रोंदा रहिया, हमेशह रोंदा रहिया। जेॾीमहिल उञ लॻंदी हुयनि, पाणी घुराईंदा हुआ, पाणी हथ में झलींदा हुआ, अली असगर जी उञ यादि अची वेंदी हुयनि, अली अकबर जी उञ यादि अची वेंदी हुयनि, बाबे हुसैन जी उञ यादि अची वेंदी हुयनि, करबला जो मंज़र अखियुनि जे अॻियां अची वेंदो हुयो, ऐं अखियुनि में लुड़क अची वेंदा, ज़ार ज़ार रोंदा। कॾहिं बि बिना लुड़कनि जे पाणी जो ढुक न पीतो। जेॾीमहिल पाणी हथ में खणंदा हुआ त करबला यादि अची वेंदी हुई, अखियुनि मां ॻोड़ा ॻाड़ींदा, रोंदा हुआ, पोइ चंद ढुक पाणी जा पीअंदा हुआ। हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे पंहिंजी बकिया ज़िंदगी ईअं रोंदे रोंदे गुज़ारी। हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे त सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो पंहिंजे हवेली पाक मंझां निकिरंदा हुया ऐं अटे जूं बोरियूं कुल्हनि ते रखंदा हुया, कपड़ा थान कुल्हनि ते रखंदा हुया, चांवर कुल्हनि ते रखंदा हुया। पोइ जंहिं जंहिं माण्हू खे ज़रूरत हूंदी हुई न, रात जे ऊंदाही में वञी उन जे गले ते उहा शइ रखी ईंदा। कंहिंखे ख़बर न हूंदी हुई त ग़रीबनि जी संभाल लहण वारो केरु। हे मिस्कीननि ग़रीबनि खे बिना घुरण जे घर वेठे अन्न अटो चांवर गिहु सामान कपिड़ो लटो पहुचाइण वारो केरु आहे, कंहिंखे ख़बर न हूंदी, ईअं लिकी ख़ैरात कंदा। पोइ जंहिं ॾींहुं सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन विसाल फरमायो, उन ॾींहुं ग़रीब बुखिया रहिजी विया, ग़रीबनि खे कंहिं बि अटो पहुचायो। पोइ ख़बर पई त ही ग़रीबनि जी संभाल लहण वारो सुहिणो इमाम ज़ैनुल आबिदीन।
ऐं जेॾीमहिल गुस्ल पे ॾिनऊं न सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जे पुठाड़नि कुल्हनि मुबारकनि ते हीअं रेश फट नज़र आया। वो जो ॿार खणंदा हुया न पंहिंजे नाज़ुक कुल्हनि ते ॿोरा खणंदा हुआ ग़रीबनि खे पहुचाइण जे लाइ, उहे फट ऐं रेश पुठी मुबारक ते कुल्हनि मुबारकनि ते नज़र आया। कुर्बान महबूब जे बचड़नि जी सखात ॾिसो, उन्हनि जी ग़रीब परवरी त ॾिसो, मिसकीननि जी मददगीरी जो अंदाज़ त ॾिसो त कीअं मिसकीननि ग़रीबनि जी मदद पई कनि। हिकिड़े भेरे कूफे जो को माण्हू महिमान थी वठल आहे, वटि सैयदना सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन वटि महिमान कूफे जो साईं जी ख़िदमत में आयो। हुनजी मदीने शरीफ में ॿी का वाक़ियत कोन हुई, किथे रहे कंहिं वटि वञे, परदेसी माण्हू हुयो। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन वटि महिमान थी अची रहे। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे हथनि सां हुनजी ख़िदमत पे कई, मानी पिया खाराइनि, पंहिंजे हथनि सां खणी पिया अचनि, पाणी पिया पियारनि, हुनजा हथ पिया धोराइनि, बिस्तरो पाण पिया विछाइनि, ख़िदमत कई। राति रहियो, सुबुह जो चयईं त साईं हाणे मूंखे मोकिलिजो। पाण फरमायो मुंहिंजी दिलि चवे थी अञा रह तुंहिंजी ख़िदमत कयां। ॿी राति रहायोसि, टी राति रहायोसि, टे ॾींहं ते उन मोकल घुरी। जेॾीमहिल मोकिलाइण लॻो सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन खे चई मूंखे सुञाणो था मां केरु आहियां, तव्हां हेतिरी मुंहिंजी ख़िदमत कई आहे, मूंखे सुञाणो था त मां केरु आहियां। बस उन माण्हू जे इन सवाल पुछण ते सैयदना इमाम जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। रोई फरमाई त हा तोखे उन ॾींहुं सुञाणा थो जॾहिं मैदान करबला में तो मुंहिंजे बाबे हुसैन खे तीर पे हया। तूं असां अहले बैतनि जो दुश्मन आहीं, तूं असांखे इज़ायो पे उन ॾींहुं खां वठी तोखे सुञाणा। किसी पोइ तव्हां हेतिरी मुंहिंजी ख़िदमत कई आहे, हेतिरी पंहिंजे बनफ़्स नबीज़ पाण तव्हां मुंहिंजी ख़िदमत पे कई आहे। पाण फरमाया था उहो किरदारु तव्हांजो हो ई असांजो किरदारु। वो किरदार तव्हांजो हुयो, ही किरदार असांजो। असां अहले बैतनि जो किरदार ही आहे जो दुश्मन सां बि ईअं भलायूं कंदा आहियूं। ओ तुंहिंजा थोरा दिल बर लहण खां लंघे विया, तुंहिंजा गुण ॻाल्हियूं ॻणण खां लंघे विया, तुंहिंजा थोरा दिल बर लहण खां लंघे विया। सुभान अल्लाह। ॾिसो मुंहिंजे महबूब जे अहले बैतन पाकनि जी छा ख़िदमत जो अंदाज़ हुयो, छा सखावत जो अंदाज़ हुयो। मदीने वारे साईं फरमायो त जेको ख़ैरात कंदो आहे ईअं लिकी ख़ैरात करे जो सॼे सां करे त खॿे खे ख़बर न पवे, क़यामत जे ॾियारे अर्श मुअल्ला जी साईं जी। ऐं सतो आख़िरी माण्हू उहो जो साईं फरमाईंदा व रजुलुन दअतहु इम्रअतुन ज़ातु मनसबिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ अल्लाह। वो माण्हू जंहिंखे औरत हुस्न जमाल वारी औरत बुराई जे लाइ छॾे ऐं पोइ चवे थो त मां अल्लाह खां डिॼां थो, पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाए क़यामत जे ॾियारे अर्श जे साईं। औरत बुराई जे लाइ छॾे, रुकावट का बि ज़ाहिरी न हुजे, को झलण पलण वारो न हुजे, पर अल्लाह जो ख़ौफ़ रखे पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाए, ज़िनाकारी बदकिरदारी खां पाण खे बचाए। मदीने वारे साईं फरमायो त इहो क़यामत जे ॾियारे अर्श जो साईं। यादि बीहंदा सत माण्हू। पहिरें नंबर ते साईं फरमाइनि था जेको अदल करण वारो, अदल करण वारो इमाम, अदल करण वारो हाकिम क़यामत जे ॾियारे अर्श जे साईं में। ॿियो उहो नौजवान जेको जवानी जे वक़्त में अल्लाह जी इबादत बंदगी करे, इहो अर्श जे साईं में। टियों यादि विसरी वियो,
टियों उहो माण्हू जंहिंजी मस्जिद सां मुहबत आहे। चौथो उहो माण्हू जेको ख़ैरात करे, साॼे सां ख़ैरात करे त खाॿे खे ख़बर न पए। पंजो उहो माण्हू जेको ख़ुदा वास्ते हिक ॿिए में मुहबत रखे, मिटी माइटी नाहे, यारी दोस्ती ॿी नाहे, ख़ुदा वास्ते हिक ॿिए में मुहबत रखे, त इहो शख़्स बि क़यामत जे ॾियारे में अर्श जे साये में। ऐं छहों माण्हू उहो जेको औरत उन खे बुराई जे लाइ सॾे, गुनाह जे लाइ सॾे, पर चवे त मां अल्लाह जी ज़ात खां डिॼां थो, पाण खे गुनाह खां बचाए, क़यामत जे ॾियारे अर्श जे साये में। ऐं सतो माण्हू आख़िरी इंसान उहो साईं फरमाइनि था रजुलुन ज़करल्लाह ख़ालियन फ़फ़ादत ऐनाहु, जेको रात जे